वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। IS पिया जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते उत्तर वजीरिस्तान में कार्रवाई कई, जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वठ में 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जो थाक भी तबाह कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि ऐं शहरनि जी टारगेट किलिंग में मुलविस हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आहे त करप्शन न रोकींदड़ ऑफिसरनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। पाड़ेसरी मुल्क ओगाड़नि में पाकिस्तान खां तमामु घणो अॻिते आहिनि ऐं हू वरी अञा ताईं IMF खां कर्ज़ वठनि पिया। मुल्क ओगाड़नि जो टारगेट हासिल करण बदिरां करप्शन, फ्रॉड ऐं लालच जे वर चढ़ी रहियो आहे। भर पासे जा मुल्क अॻिते ऐं पाकिस्तान किश्तो खणी पिनंदो रहे, इहो मुमकिन नाहे। मुल्क ते कर्ज़नि जो भार ऐं टैक्स गॾु करणु चैलेंज आहे। टैक्स टू GDP जो फ़र्क़ पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो बणिजी वियो आहे। क़ौम खे APR जे क़ाबिल ऐं ईमानदार ऑफिसरनि ते फ़ख्र आहे। ख़ुलूस ऐं मेरिट खे नज़र में रखंदे अच्छे कारे खे अलॻि कयो वेंदो। ख़राब कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि खे मौक़ो फराहम न कयो वेंदो। कणक ॿाहिरां घुराइण वारे स्कैंडल जी जांच कंदड़ कमेटी अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ खे तलब करे वरितो। सिक्योरिटी फूड सिक्योरिटी कैप्टन रिटायर्ड मोहम्मद महमूद ऐं उहिदे तां हटायल सेक्रेटरी कैप्टन रिटायर्ड आसिफ खां आॾी पुछा मुकमल कई वई। अॻूणे निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर, एजाज़ गोहर, मोहसिन नकवी खां भी जांच कई वेंदी। नई हुकूमत क़ाइम थियण खां पोइ भी 98 अरब 51 करोड़ रुपयनि जी कणक ॿाहिरां घुराइण जो इंकशाफ। रिपोर्ट में चयो वियो आहे त 1,13,000 टन खां वधीक कैरी फॉरवर्ड स्टॉक हुअण बावजूद कणक ॿाहिरां घुराई वई। सलीम हैदर पंजाब, फैसल करीम कुंडी KP ऐं जाफर मंदोखेल बलोचिस्तान जो गवर्नर मुक़रर। सदर आसिफ अली ज़रदारी टिन्ही सूबनि में नवनि गवर्नर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। BP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, फैसल करीम कुंडी ऐं सलीम हैदर जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ॿिन्ही अॻवान खे गवर्नर थियण ते मुबारक। फैसल करीम कुंडी KP जे गवर्नर तौर कसम खणी वरितो। तक़रीब में मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी शिरकत। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं संदसि काबीना जे कंहिं बि मेंबर शिरकत न कई। फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त सूबे दहशतगर्दी माली बहरान जो शिकार आहे। सूबाई हुकूमत अचे त हू गॾिजी सूबे जा हक़ मर्कज़ खां घुरनि। हिक ॿिए जी ॻिचीअ मां वठण सां मसइला हल न थींदा। खेनि सूबे जी तरजीहनि खे ॾिसणो आहे। पीपल्स बस सर्विस में हाणे स्मार्ट कार्ड ज़रिए भाड़ो वरितो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऑटोमेटेड फेयर कलेक्शन सिस्टम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में पीपल्स बसियूं अवाम जी सहूलियत लाइ हलाई वियूं। ट्रांसपोर्ट जे शोबे में डिजिटलाइज़ेशन शुरू कई वई आहे। सिंध सरकार पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत केतिरा ई मनसूबा मुकमल कया आहिनि। सीनियर वज़ीर शजील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध में ट्रांसपोर्ट जे शोबे खे जदीद बणायो पियो वञे। हू जदीद टेक्नोलॉजी सां सफ़र खे सवलो करे रहिया आहिनि। ऑटोमेटिड सिस्टम सां भाड़े जी ओगाड़ी में शफ़ाफ़ियत ईंदी। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़े बावजूद पीपल्स बस सर्विस जे भाड़े में इज़ाफ़ो न थींदो। सिंध सरकार सब्सिडी ॾींदी। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे तरफ़ां कराचीअ में आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस ॾेही तोड़े परॾेही अदीबनि ऐं दानिश्वरनि जी शिरकत। ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त मुल्क में लिसानियत जी गुंजाइश नाहे। समूरियूं ॿोलियूं हिक ॿिए जी मदद कंदियूं आहिनि। सिंधी ॿोली तरबेला खां लसबेला ताईं ॻाल्हाई वेंदी आहे। भारत में क़ाइम सिंधी ॿोलीअ खे हथी ॾींदड़ काउंसिल सां राब्तो करणु घुर्जे। बर्तानिया मां सिंधी ॿोलीअ जा दस्तावेज़ घुराइण जी कोशिश कई वेंदी। सरदार शाह जो चवणु आहे त सिंधी ॿोली कमु करणु घुर्जे। ड्राइंग रूम में वेही आराम नथो करे सघे। काउंस साज़ असेंबली ज़रिए सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारे सघिजे थो। जामशोरे में मुबैना तौर एक्साइज खाते जे सेक्रेटरी इंस्पेक्टर एजाज शाह मुअत्तल करे छॾियो।
मीरपुर ख़ास शहर जे गंदे पानी में पोलियो वायरस हुजण जो इंकशाफ। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ इस्लामाबाद पानी के खयल नमूननि जी रिपोर्ट जारी करे छॾी। DHO मीरपुर ख़ास डॉक्टर जयराम जो चवणु आहे त गंदे पानी के नमूननि में पोलियो वायरस की तस्दीक थी आहे, पर ज़िले में पोलियो जो हिकु भी केस नाहे। पोलियो बाबति माहौलियाती जांच थींदी रही आहे थी। वायरस कराची में मिलियल नमूननि जहिड़ो आहे। थी सघे थो त कराची खां ईंदड़ माण्हुनि मां वायरस मुंतकिल थियो हुजे। बिडशाह वेझो लिंक रोड ते फुर दौरान मज़ामत ते हिकु ॼणो भाॼी वियो। पुलिस जो चवणु आहे त हाल लिंक रोड ते हथियारबंदनि मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस खां फुरजी कोशिश कई। मज़ामत ते नौजवान अमीर बख्श ख़ास केली गोलियूं लॻण सबबि भाॼी वियो। संदसि घरवारी मामूली ज़ख़्मी थी आहे। मीरपुर ख़ास पुलिस की कार्रवाई। हरण जा बच्चा विकिरे लाइ खणी वेंदड़ शख़्स गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नबील आराई हरण जा बच्चा विकिरो करण लाइ खणी वञी रहियो हो त कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। जाफराबाद वेझो हथियारबंदनि जे अटे जी चकीअ ते फायरिंग नौजवान पोहरियत मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंद 22 वरियनि जे अब्दुल रहमान खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़िए जो कारण मालूम नथी सघियो आहे। वधीक जांच कई पई वञे। पाकिस्तान जाओ मोहम्मद सादिक खान टियों भेरो लंडन जो मेयर चूंडी वियो। लंडन जे मेयर जी चूंडुनि में सादिक खान हथां कंज़र्वेटिव पार्टी जे सोज़न हाल खे शिकस्त।